नाज़रीन, ठुल में हथियारबंदन हथां अगवा थी वियल चौकीदार अकबर अली विजलो जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे हफ़ीज़ सुमरो। जी हफ़ीज़। जी बिल्कुल, ठुल भरिसां ॻोठ बचड़ो मां 1.5 महीनो अगवा थियल चौकीदार अकबर विजलो के जो ठुल पुलिस हिन वक़्तु बाज़ाब न करे सघी आहे, जंहिं करे उनजे घर में कोराम वारो सूरत आहे। अॼु जेको आहे उनजे वारसनि ऐं शहरनि जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त नौजवान जी बाज़ियाबी लाइ पुलिस हिन वक़्तु कहिड़ा क़दम खणी सघी आहे। पुलिस 1.5 महीने थियो आहे, पुलिस का शइ न कयो आहे। डीआईजी ॾे वियासीं, एसपी ॾे वियासीं, सूबेदार का शइ न, पहिरियों खरो हयोसीं, असां पिराटू कुता आंदासीं, एटीएम ते का शइ न थिए। असांखे माण्हू मिले रोवणा पिटावणा माउ पीउ थी, असां परेशान असां मरूं था। पर असांजी इंतज़ामिया बिल्कुलु बेहिस आहे। असां इंतज़ामिया खे फुल टाइम ॾिनोसीं। असां डीआईजी वटि वियासीं, असां एसएसपी साहब वटि वियासीं, एसएचओ वटि त सवें दफ़ा आयासीं, पर उन्हनि ते जूं ई चक नथी पाए। उन्हनि खे त बेहिस थी विया आहिनि सफ़ा। एॾी स्टेट दहशतगर्दी आहे, असांजी खुलियल दहशतगर्दी आहे। जे करे अञा बि असांजो माण्हू बाज़ियाब न थियो त असां हिन एहतिजाज खे वसी कंदासीं। मेन शहराऊं बंदि कंदासीं, और धरणो ॾेई वेंदासीं, उथंदा बि कोन। ग़रीब खे बाज़ाब करायो वञे। रियासत जी इहा ज़िम्मेवारी हूंदी आहे त हू पंहिंजे रहंदड़ शहरी जी हिफ़ाज़त करे, पर ही ख़बर आहे त ही फ़िलाणो हिन में मुलविस आहे, अञा ताईं मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। त आऊं तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां ऐं वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कयां थो ऐं असीं उन्हनि सां हर पल गॾु आहियूं। जितां मुज़ाहिरी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, चवणु आहे त ठुल पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ मुकमल तौर ते नाकाम बणियल आहे। उन्हनि 3 ॾींहंनि जो ठुल पुलिस खे अल्टीमेटम ॾिनो आहे। 3 ॾींहंनि जे अंदरि जेके बाज़ाब नौजवान न करायो वियो त असां जेको सिंध फलां जी शाहराह बंदि कंदासीं।